सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 5 सबक 9 चुकाइण यानी डिस्टिलेशन। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। मां आहियां नाना आबिद। पोयनि सबक में असां ॾिठो त असां सॉलिड्स खे सॉल्यूशन्स मां कीअं अलॻि कंदा आहियूं। हिन सबक में असां ॾिसंदासीं त असां लिक्विड्स खे सॉल्यूशन्स मां कीअं अलॻि कंदासीं। अॼोके सबक जी इब्तिदा असां हिकिड़े तजुर्बे सां था कयूं। तजुर्बो आम घर में इस्तेमालु थींदड़ शयुनि ते आहे। तव्हांजे घर में जॾहिं चांहि ठहंदी हूंदी त किटलीअ में रखियल पाणी टहिकण वक़्तु किटलीअ जे तुन मां बाफ़ निकिरंदी हूंदी। सो इहो तजुर्बो असां हुन बाफ़ ते था कयूं। अचो त असां हिकिड़ी थाली खणी उन में थोरी बर्फ़ विझी ऐं उन बाफ़ जे मथां जलियूं। थाली खणी उन जे मथां बर्फ़ रखी बाफ़ जे मथां जली त छा थींदो, बाफ़ जेका आहे उहा हिन सां टकराइजी उहा पाणीअ जे नंढनि नंढनि कतरनि जे सूरत में हिन ते चंबड़ी पवंदी ऐं जॾहिं पाणी थोरो वधंदो त उहो हितां वहणु लॻंदो। सो अचो त असां हिकिड़ो गिलास रखी उन पाणीअ खे जमा कयूं। हाणे असां छा कयूं, हिते बाफ़ ठही उन खां पोइ जेको आहे असां उन जेका बाफ़ खे थधो कयोसीं त उन मां पाणी ठहियो ऐं पाणी जेको आहे असां वरी जमा कयो। हाणे हीउ पाणी ऐं हिन पाणी में फ़र्क़ु त हूंदो। हिन में जेकॾहिं कुझु असां ख़बर आहे त आम पाणीअ में जेको आहे उहो मिलावट हूंदियूं आहिनि, पर हीउ पाणी जेको आहे ख़ालिस हूंदो। हिन में 2 अमल असांजा शामिल थियनि था। जॾहिं बाफ़ थी ठहे त हुन बाफ़ ॼण जो अमल यानी एवापोरेशन थी थिए, पर जॾहिं उहा बाफ़ थधी थी थिए त कंडेंसेशन थी थिए यानी घिम थी ठहे। असां पोयनि सबक में ॾिठो आहे त असां नहरियूं शयूं पाणियाठी मिलावट मां कीअं अलॻि करे सघूं था, पर जेकॾहिं असांखे पाणियाठी शइ पाणीअ वारी मिलावट मां अलॻि करणी हुजे त पोइ कीअं कंदासीं। सो उन लाइ असां उहो ई अमल इस्तेमालु कंदासीं जेको हिन महिल असां तजुर्बो कयो। इन अमल खे असां चुकाइण जो अमल यानी डिस्टिलेशन चवंदा आहियूं। इन अमल जो उसूल इहो आहे त पाणियाठ गरम करण सां गैस या बाफ़ में तब्दील थी थिए, पर वरी थधो करण सां पाणियाठ में तब्दील थी वञे। सो असां जेका पाणियाठी मिलावट मिलियल आहे उनखे जॾहिं असां गरम कंदासीं, उॿारींदासीं त उन मां जेका बाफ़ निकिरंदी उहा सिर्फ़ु पाणियाठ जी बाफ़ हूंदी। उन में जेका नहरी शइ आहे उहा शामिल कोन थींदी उन बाफ़ में। ऐं उन खां पोइ उन बाफ़ में छो त सिर्फ़ु पाणियाठी शइ हूंदी या अहसासु हूंदो या थी सघे थो ॿी पाणियाठी मिलावट हुजे, त उनखे जॾहिं वरी असां थधो कंदासीं त असांखे ख़ालिस पाणियाठ मिलंदी। असां हिन महिल पाणियाठी मिलावटूं पिया था ॾिसूं यानी जंहिंजो अहसासु पाणियाठ आहे। इन्हनि पाणियाठी असास वारनि मिलावटुनि में छा थो थी सघे, या त नहर अज्जा हुजनि हिन लिक्विड में, सॉलिड इन लिक्विड हुजे, या लिक्विड इन लिक्विड हुजे यानी ॿिनि पाणियाठनि जी जेको आहे उहा मिलावट हुजे, या गैसिस इन लिक्विड हुजे जीअं असांजे कोल्ड ड्रिंक में हूंदी आहे, गैसूं पियल हूंदियूं आहिनि कोल्ड ड्रिंक में। त हाणे असां इहो ॾिसंदासीं त नहरियूं शयूं त असां ॾिसी आयासीं त कीअं अलॻि कंदा आहियूं, पर जेकॾहिं असांखे हीअ पाणियाठ हासिलु करणी आहे त पोइ छा थींदो। अहिड़ी तरह पाणियाठ ॿिनि पाणियाठनि वारी या 3 पाणियाठनि वारी जेकॾहिं आहे असां वटि मिलावट, उन्हनि मां ही 2 पाणियाठूं पाण मां अलॻि अलॻि करणियूं आहिनि त पोइ छा थींदो। ऐं असांखे जेकॾहिं गैसूं अलॻि करणियूं आहिनि ऐं पाणी अलॻि करणी या पाणी अलॻि करणो आहे त पोइ कीअं कंदासीं। इन्हनि सभिनी सूरत में जॾहिं असांखे लिक्विड खपंदी आहे अलॻि करण लाइ या गैसूं खपंदियूं आहिनि त असां इस्तेमालु कंदा आहियूं चुकाइण जो अमल यानी डिस्टिलेशन। जेकॾहिं असां ॾिसूं त लेबोरेटरी में असां चुकाइण जो अमल कीअं करे सघूं था, त मिसाल जे तौर ते असां खारे पाणीअ खे चुकाइण जो अमल कंदासीं, उन मां असां साफ़ पाणी हासिलु कंदासीं। असां छा कंदासीं, जो खारे पाणीअ खे हिकिड़े चुकाइण वारी बोतल यानी कंडेंसेशन फ्लास्क में विझंदासीं। उन खां पोइ क्लैंप वारी घोड़ीअ जी जेका चपड़ी आहे यानी क्लैंप आहे उन में उन बोतल खे लॻाए छॾींदासीं। उन खां पोइ उन बोतल में मथां ॿूच ॾेई उन में थर्मामीटर विझी छॾींदासीं। उन खां पोइ उनजो जेको मुंहुं निकितल आहे उन मुंहं ते असां लॻाईंदासीं कंडेंसर यानी कंडेंसर ट्यूब। कंडेंसर ट्यूब छा हूंदो आहे इहो मां तव्हांखे ॾेखारियां थो। इहो हिकिड़ो शीशे जो ठहियल ट्यूब हूंदो आहे। उन में हिकिड़ो पाइप शीशे जो ईअं सिधो सिधो वेंदो आहे जेको विच मां किथे बि खुलियल कोन हूंदो आहे। उनजे मथां हिकिड़ो ॿियो पाइप लॻल हूंदो आहे, उन में 2 जेके आहिनि उहे सुराख या 2 नलियूं ठहियल हूंदियूं आहिनि। हिन हिकिड़ी नालीअ मां पाणी हिन में अंदरि वेंदो आहे ऐं ॿिए मां जेको आहे उहो पाणी ॿाहिरि निकिरंदो आहे ऐं बाफ़ जेका आहे उहा हितां खां हेॾे वेंदी आहे। बाफ़ ऐं पाणी विच में पाण में कोन मिली सघंदा आहिनि।
सो इहो कंडेंसर असां इस्तेमालु कयो जंहिंमें थधो पाणी विझंदासीं। उन खां पोइ असां जेको आहे हिकिड़ी बोतल यानी फ्लास्क जेका आहे उहा असां रखंदासीं जंहिंमें असां उहो पाणी जमा कंदासीं। उन खां पोइ असां बंसन बर्नर खणी उन में बाहि ॿारींदासीं। जॾहिं खारो पाणी टहिकणु लॻंदो त उन में बाफ़ थींदी। उहा बाफ़ हिन बोतल जे मुंहं मां जेको आहे वञी कंडेंसर में वेंदी। कंडेंसर में असां वटि ॿाहिरें ट्यूब में थधो पाणी पियो हलंदो, उनजे करे जेका बाफ़ हिन कंडेंसर जे अंदरि वारे ट्यूब मां लॻंदी उहा घिमजंदी वेंदी यानी कंडेंस थींदी वेंदी। ऐं असां वटि पाणीअ जा कतरा ज़ाहिर थींदा जेके घिमजल पाणी जा यानी कंडेंस वाटर जा कतरा हूंदा। हिन बोतल में जेको पाणी जमा थींदो उहो चुकायल पाणी यानी डिस्टिल वाटर हूंदो। इन में बि असां जेको आहे ॿ अमल इस्तेमालु कया आहिनि, यानी पहिरीं बाफ़जण जो अमल, उन खां पोइ कंडेंसेशन जो अमल, यानी इवेपोरेशन ऐं कंडेंसेशन मिली असांखे जेको आहे डिस्टिलेशन था ॾियनि। जेकॾहिं ॾिसो त डिस्टिलेशन ज़रूरी न आहे त बिल्कुलु हिन जहिड़ो ई असां एपरेटस यानी सामान इस्तेमालु कयूं। ॿिए क़िस्म जा तरीक़ा बि थी सघनि था, जंहिं ॿई मिसाल इहे ॿई अमल जेके आहिनि या ॿई उसूल कार्बन थियल हुजनि, यानी इवेपोरेशन ऐं उन खां पोइ कंडेंसेशन। मिसाल जे तौर ते ही मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि जंहिंसां लेबोरेटरी में कंडेंसेशन ऐं इवेपोरेशन जो अमल थिए थो यानी डिस्टिलेशन थिए थी। हिन में तव्हां ॾिसो त मुख़्तलिफ़ क़िस्म जो इस्तेमालु थियल आहे सामान जो। हिन में अञा मुख़्तलिफ़ क़िस्म जा सामान इस्तेमालु थियणा आहिनि। हिन तजुर्बे में त कंडेंसेशन ट्यूब बि मुख़्तलिफ़ आहे ऐं हिन में बि जेको आहे मुख़्तलिफ़ आहे। हिन में जेको आहे असां कंडेंसेशन फ्लास्क इस्तेमालु कोन कई आहे, पर सिंपल जेका आहे उहा राउंड बॉटम फ्लास्क इस्तेमालु कई आहे। त कहिड़ो बि तरीक़ो थी सघे थो जेकॾहिं असां इहे ॿ उसूली तौर ते जेके अमल आहिनि यानी इवेपोरेशन ऐं कंडेंसेशन हासिलु करे सघूं। सनअती तौर ते चुकाइण जो यानी डिस्टिलेशन जो सभिनी खां वॾो इस्तेमालु ख़ाम तेल मां मुख़्तलिफ़ शयूं हासिलु करणु आहिनि। असां ख़ाम तेल खे यानी क्रूड ऑयल खे बॉइल कंदा आहियूं, यानी उनखे असां एवेपोरेशन कंदा आहियूं। उन खां पोइ हिकिड़ो असां वटि डिस्टिलेशन चैम्बर हूंदो आहे जंहिंमें असां उहा बाफ़ विझंदा आहियूं। उहा बाफ़ मुख़्तलिफ़ दर्जनि गर्मीअ जे दर्जनि ते ऐं मुख़्तलिफ़ उन डेंसिटी जी वजह सां मुख़्तलिफ़ शयूं उन मां जेको आहे अलॻि थींदियूं आहिनि। जीअं 20 डिग्री सेंटीग्रेड ते असां वटि LPG निकिरंदी आहे, उन खां पोइ जेको आहे उहो कीमियाई शयूं जीअं नाफ्था या पेट्रोलियम जेली या ग्रीसरीन इन टाइप जी शयूं निकिरंदियूं आहिनि। उन खां पोइ पेट्रोल निकिरंदो आहे, उन खां 120 डिग्री ते, उन खां पोइ 170 ते गासलेट निकिरंदो आहे, 270 ते डीज़ल निकिरंदो आहे। उन खां पोइ तेल ऐं ग्रीस जेके आहिनि उहे निकिरंदियूं आहिनि जेके ल्यूब्रिकेंट्स असां चवंदा आहियूं। उन खां पोइ फर्नेस ऑयल निकिरंदो आहे जेको असांजो ॿारण में कमु ईंदो आहे जहाज़नि में ऐं फैक्ट्रियुनि में। ऐं उन खां पोइ डामर निकिरंदो आहे जेको असां रोड ठाहींदा आहियूं। त इहो आहे चुकाइण जो हिकिड़ो सनअती इस्तेमालु। ऐं जेकॾहिं तव्हां रिफाइनरी जी तस्वीर ॾिसो त हीअ हिन में जेको आहिनि उहे असां वटि डिस्टिलेशन कॉलम्स जेके आहिनि उहे लॻल हूंदा आहिनि। इन खां पोइ समुंड जे पाणीअ खे मिठो करण लाइ बि डिस्टिलेशन जो अमल इस्तेमालु थींदो आहे। उन सां गॾु जेको आहे असां फिल्ट्रेशन जो अमल कंदा आहियूं। उन सां गॾु असां जेको आहे ओस्मोसिस हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे उहो बि इस्तेमालु कंदा आहियूं। पर समुंड जे पाणीअ खे मिठो करण लाइ डिस्टिलेशन बि इस्तेमालु थींदी आहे। जेकॾहिं असां हिन सबक़ जो इख़्तिसार कयूं त असां चई सघूं था त डिस्टिलेशन, इवेपोरेशन ऐं कंडेंसेशन जे गॾियल इस्तेमाल सां पाणियाठ खे अलॻि करण जो अमल आहे। चुकाइण जो इस्तेमालु तेल जी सनअत में थींदो आहे, सामुंडी पाणी खे मिठो करण लाइ थींदो आहे, दवाउनि जी सनअत में निज मादा हासिलु करण लाइ थींदो आहे, ऐं जीअं डिस्टिल वाटर वग़ैरह थियो। ऐं डिस्टिल वाटर त असां आम इस्तेमाल में आणींदा आहियूं, जीअं गाॾियुनि जे बैटरियुनि में बि उहो पवंदो आहे। हिन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।